नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मीरपुर माथेलिमा ॻोठ मेहर लुंड में ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलिमा जिथे ॻोठ मेहर लुंड में ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई आहे। फौती ॿारड़ी जी सुञाणप नसीमा लुंड तौरु थी आहे। इलाइक़े में दुख वारी सूरत हाल आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलिमा ॻोठ मेहर लुंड में ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मीरपुर माथेलिमा ॻोठ मेहर लुंड में ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई आहे। फौती ॿारड़ी जी सुञाणप नसीमा लुंड तौरु थी आहे। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मीरपुर माथेलिमा ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लतीफ़ वसीर असांखे जॉइन कयो आहे। जी लतीफ़। जी नाज़रीन, असांजो राब्तो न थी सघियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलिमा ॿारड़ी मच्छी तलाउ में ॿुॾी फौत थी वई आहे।